खिपरे में बोर्ड मुतासरन पारां सहूलतूं न मिलण खिलाफ खिपरो मीरपुर खास रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। खिपरे जी के काटन फैक्ट्री में कायम टेंट सिटीअ जे बोर्ड मुतासरन राशन न मिलण खिलाफ तारो भील खेमचंद कोहली अर्जन ओड ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में खिपरो मीरपुर खास रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं करे ईंदड़ वींदड़ सवें गाॾियूं बीहजी वयूं। उन मौके ते बोर्ड मुतासरन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बिलावल भुट्टो जे अचण करे असांखे राशन बहाने टेंट सिटी मुंतकिल कयो वियो, पर बिलावल जे वञण खां पोइ असांखे राशन बि नथो ॾिनो वञे ऐं टेंट सिटीअ मां ॿाहिरि कढी फैक्ट्रीअ जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। असांखे का शइ कोन थी मिले, असांजा बच्चा बुखनि मुंबा मरनि, टे चार ॾींहं भाड़ा करे अचो, असांखे धिकारियो वठनि, ॿियनि कुझु कोन था, का शइ कोन मिली आहे। सभु हिन मशीन रखी विकिणी छॾी, पंहिंजा कारखाना फुल करे छॾिया। उन मौके ते एसएचओ खिपरो वसीम अरबाब मुतासरन वटि पहुची राशन वठी ॾियण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो, जॾहिं त एसएचओ जी ख़ातिरी बाद राशन न मिलण करे बोर्ड मुतासरन के काटन फैक्ट्रीअ जो दरवाज़ो भञण जी कोशिश कई त बोर्ड मुतासरन ऐं पुलिस में चक्रियूं पिण थियूं। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk